अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, 26 तरमीम खां पोइ 27 तरमीम जी जेका आमद थी आहे ऐं उनखां पोइ कोशिशूं तेज़ कयूं पियूं वञनि वफ़ाक़ी हुकूमत पारां। अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे वफ़्द सां मुलाक़ात थी आहे। उनमें MQM जो वफ़्द बि शामिल आहे, APP ऐं उन सां गॾोगॾु बलोचिस्तान अवामी पार्टी जे वफ़्द सां उन्हनि जी मुलाक़ात थी आहे। ऐं उनखां अलावा ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जी अॼु जेको इजलास रखियलु हुयो उहो इजलास बि थी रहियो आहे ऐं उन हवाले सां इजलास में अञा ताईं हिकिड़ो फ़ैसिलो मुतफ़िक़ा फ़ैसिलो न अची सघियो आहे। पर ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी पारां ख़ासि तौर ते NFC वारो जेको मामिलो आहे उन ते ऐं उनखां अलावा सूबनि जो जेको हिसो आहे उन ते पीपल्स पार्टी ऑब्जेक्शन हयो आहे। पीपल्स पार्टी जा उनमें ख़दशा आहिनि। पीपल्स पार्टी इन हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ जेको आहे स्टांस आहे उहो क्लियर रखियो आहे त सूबनि जो हिसो घटाइण न ॾींदासीं ऐं उन सां गॾोगॾु जेको NFC जो मामिलो आहे उहो बि उनमें बि का छेड़छाड़ न थींदी। बाक़ी उनखां अलावा अॼु वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब जो बि बयानु साम्हूं आयो आहे। उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई आहे त सूबनि जो हिसो घटाइण न ॾिनो वेंदो ऐं उन हवाले सां पीपल्स पार्टी स्टैंड वठंदी। ऐं 18 तरमीम जे हवाले सां जेके रोल बैक करण जी ॻाल्हि कई पई वञे उन हवाले सां बि उन्हनि इन ॻाल्हि जी तरदीद कई त 18 तरमीम खे रोल बैक कॾहिं बि न कयो वेंदो। उनखां अलावा ॿिए तरफ़ जेकॾहिं ॻाल्हि कजे क़ौमी असेंबली ऐं सेनेट असेंबली जी त सुभाणे सेनेट जे इजलास में एक्सपेक्टेड आहे त 27 तरमीम पेश कई वेंदी ऐं सेनेट में पहिरियां पेश कई वेंदी, पास कराई वेंदी, उनखां पोइ क़ौमी असेंबली में खणी ईंदी। छाकाणि त सेनेट में जेकी नून लीग आहे ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जेकॾहिं उन्हनि खे सपोर्ट करे थी त उन्हनि खे अक्सरियत हासिलु आहे ऐं हू आसानी सां थी सघे थो। उनखां अलावा क़ौमी असेंबली में बि पीपल्स पार्टी जी हिमायत सां कानून साज़ी थी सघे थी, 27 तरमीम पास थी सघे थी। उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं। ऐं उनखां अलावा जेके अपोज़िशन पार्टियूं आहिनि जंहिंमें सिंध जूं क़ौमप्रस्त पार्टियूं हुजनि या उनखां पोइ GDA हुजे ऐं उनखां अलावा ख़ासि तौर ते वफ़ाक़ी लेवल ते JUI ऐं ॿियूं पार्टियूं ऐं ख़ासि तौर ते PTI उन्हनि पारां 27 तरमीम खे रद्द कयो वियो आहे। उनखां पहिरियां 26 तरमीम खे बि रद्द कयो वियो। उन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मैडम सोरठ थेबो साहिबा, मुस्लिम लीग नून जा अॻवान आहिनि। मैडम, वॾी महिरबानी अव्हां जी असांखे टाइम ॾियण जे लाइ। अव्हां सॼी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? अव्हां खे छा पियो लॻे पीपल्स पार्टी जेके ऑब्जेक्शन रखिया आहिनि NFC जे मामले ते ऐं सूबनि जी जेके हिसो घटाइण जे हवाले सां या उनखां अलावा ॿियो जेको एजुकेशन ऐं पॉपुलेशन जेको सब्जेक्ट आहे इहो वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं वापसि करण जे हवाले सां पीपल्स पार्टी ऑब्जेक्शन रखियो आहे। अव्हां छा था सम्झो? अॼु पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास बि आहे। पीपल्स पार्टी अव्हां खे इन मामले ते सपोर्ट कंदी या पीपल्स पार्टी खे अव्हां कन्विंस करे वेंदो? महिरबानी। सभ खां पहिरियां त मां इहो ई चवंदसि त हिकिड़ो उसूल आहे त पार्लियामेंट जे अंदरि कानून साज़ी थींदी आहे हमेशह जेको आहे सो मुल्क ऐं क़ौम जे बहितरी लाइ कानून साज़ी थींदी आहे। हाणे बि जेका 27 तरमीम थिए थी मां सम्झां थी त क़ौम जी बहितरी लाइ इहा तरमीम कई वञे थी। इहा करे त लिकी छपी ॾींदी। अजीब क़िस्म जो हिकिड़ो तूफ़ान बदतमीज़ी बर्पा कई वई आहे त सिंध खे यूनिटनि में विरायो वेंदो, जेको NFC अवॉर्ड ईंदो सूबनि जा जेके आहे से पैसा घटाया वेंदा, रक़म जेका मिलंदी उहा घटाई वेंदी। क़िस्म जी अहिड़े क़िस्म जूं ॿियूं बि खोड़ एतिरियूं ॻाल्हियूं या 18 अमेंडमेंट ख़तमु कई वेंदी या एजुकेशन जो जेको आहे सो उहो हितां ख़तमु करे उहो वफ़ाक़े ॾिनो वेंदो। बिल्कुलु न, ईअं बिल्कुलु बि न आहे। जेसि ताईं NFC अवॉर्ड जी ॻाल्हि आहे त असां ख़ुदि बि चाहींदासीं त सूबा मज़बूत थियनि, सूबनि खे वधीक जेको आहे सो NFC अवॉर्ड में अञा वधीक मिले। उहा ॿी ॻाल्हि आहे त उहा डिलीवर कीअं था कनि सूबा उहो उन्हनि ते डिपेंड थो करे ऐं उहो क़ौम ते डिपेंड थो करे त उहो ॾिसनि त सूबा जो जेको अवाम आहे त उनखे उन मां छा लाभ हासिल मिलियो। पर इहा जेका ॻाल्हि आहे त NFC अवॉर्ड में जेको आहे सो NFC अवॉर्ड में रक़म ख़तमु थींदी, बिल्कुलु इहो त असां चाहियूं न था। उहो त डॉस थींदो त सभु ख़बर पइजी वेंदी। एजुकेशन जी जेसिताईं ॻाल्हि आहे इहो बि बिल्कुलु ग़लति आहे त एजुकेशन जी जेको आहे मिनिस्ट्री उहो सूबनि खे मिलंदी, उहो वफ़ाक़ खे मिलंदी आहे। उनजे हवाले सां ईअं बि न आहे, बल्कि इन हवाले सां त सिलेबस जेको आहे उन जे हवाले सां कुझु शयूं आहिनि जेको चेंज थींदियूं
जेको हिकिड़ो ई थींदो जेको वफ़ाक़ जे हवाले सां आहे उहो हिकिड़ो ई थींदो, बाक़ी इहो कोन्हे इहो बि आहे हुन में त तव्हां जेके सूबाई ॿोलियूं आहिनि उन में बिल्कुलु बहितरीन तरीक़े सां तव्हां जीअं पढ़ाईंदा हुन खां वधीक बहितर जहिड़े नमूने सां करे सघो तव्हां हुन में बहितरी आणियो। हिन में इहो कोन्हे को त तव्हां मिनिस्ट्री जेका आहे सा तव्हां सूबे जी खणी ऐं वफ़ाक़ जे हवाले कंदो, बिल्कुलु ईअं बि न आहे। इहे शयूं इहे न आहिनि, इन्हनि खे वधाए चढ़ाए अहिड़े क़िस्म जूं जेको ख़बरूं कयूं थियूं वञनि त भई हीअं थींदो हूअं थींदो, वॾो को तूफ़ान ईंदो, सूबा टुटी वेंदा, यूनिट ठहंदा, अजीब क़िस्म जूं जेके ख़बरूं फैलायूं थियूं वञनि, बिल्कुलु ईअं न आहे। हाणे तव्हां हिकिड़ो ड्रॉप अचण त ॾियो, हिकिड़ो ड्रॉप अचणु ॾियो, तव्हां हुन ते बहस कयो, बिल्कुलु तव्हांजो हक़ आहे, तव्हां बहस कयो, सूबो असांजो बि आहे, असांखे बि ओतिरो प्यारो आहे जेतिरो ॿियनि सभिनी खे आहे, जेके सभु ॻाल्हाइनि था सभिनी खे ओतिरो असांखे बि प्यारो आहे। असां न चाहींदासीं त पंहिंजे सूबे में का अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थिए जंहिंमें सूबे खे नुक़सानु पहुचे, त ईअं कोन्हे को। ऐं पीपल्स पार्टी बि साथ ॾींदी, पर न 18 अमेंडमेंट ख़तमु थींदी ऐं न जेको आहे सो 18 अमेंडमेंट जे हवाले सां जेकॾहिं चऊं त भई सदर ज़रदारी जो हुन में वॾो किरदारु आहे त हुन में नवाज़ शरीफ़ साहिब जो बि किरदारु आहे। जेकॾहिं उहो पास हुन सां न गॾिजी करे हा त मां नथी सम्झां त 18 अमेंडमेंट पास थिए हा, पर उहा कॾहिं बि ख़तमु कोन थींदी। इन्हनि शयुनि खे वधाए चढ़ाए ॻाल्हि करण जी जेका माण्हुनि में हाणे अजीब क़िस्म जी पिट पइजी वई आहे, इहा न थियणु खपे। अच्छा मैडम, इहो बि ॿुधाइजो, अवां जी मुस्लिम लीग नून जेका पार्टी आहे वफ़ाक़ी लेवल ते अवां जी हुकूमत आहे, पर अवां जो पंहिंजो तालुक बि सिंध खां आहे ऐं सिंध में मुस्लिम लीग नून जेका आहे उहा GDA जी एलाई रही आहे, इतिहादी रही आहे हर इलेक्शन में, ऐं उनखां पोइ ख़ासि तौर ते GDA जे जेकी GDA हुजे या उनखां अलावा कॉम्प्रेस जेके पार्टियूं आहिनि उन्हनि सां अवां जी हिते जेका आहे उहो इतिहाद आहे। अवां छा उन्हनि खे केतिरो कन्विंस करे सघिया आहियो 27वीं तरमीम जे हवाले सां, छाकाणि त कॉम्प्रेस पार्टियूं ऐं GDA जेके आहिनि सिंध जूं मुख़्तलिफ़ पार्टियूं उन्हनि रिजेक्ट करे छॾियो आहे 27वीं तरमीम खे। अवां उन्हनि खे कन्विंस कयो आहे या अवां उन्हनि खे कन्विंस कंदो 27वीं तरमीम जे हवाले सां? ॾिसो हाणे मथे कहिड़ा फ़ैसिला थिया आहिनि इहे त मूंखे न आहे ख़बर, मां नथी सम्झां त पूरी क़ौम खे कन्विंस कंदा। मां इहो ई सम्झां थी त पूरी क़ौम खे कन्विंस कंदा ऐं पार्लियामेंट जे अंदरि सभिनी पार्टियुनि जेके असांजी इतिहादी आहिनि सभिनी खे कन्विंस कंदा। जेसिताईं उहे पार्टियूं कन्विंस नथियूं थियनि तेसिताईं मां नथी सम्झां त को बिल पास थींदो। भली तव्हां इहे शयूं अचनि ऐं इहे सभु शयूं अॻियां अचनि त तव्हां सभिनी जा ॾिसजो त कीअं सभिनी खे जेको मुतमइन करे ऐं सभिनी खे कन्विंस कंदो, छो त पार्लियामेंट जे अंदरि जो आहे पीपल्स पार्टी जी घणाई आहे त ज़ाहिर आहे उनखे ई कन्विंस करणो पवंदो, ॿियनि पार्टियुनि खे बि कंदो जेके पार्लियामेंट जे अंदरि वेठियूं आहिनि सभु पार्टियूं। अच्छा, उनखां अलावा मैडम जेका 26वीं तरमीम गुज़री ऐं 26वीं तरमीम में मुस्लिम लीग नून ज़ाहिर आहे उहा पास कराई, उनमें पीपल्स पार्टी बि फुल सपोर्ट कई, ख़ासि तौर ते उनमें आइनी बेंच ठही, आइनी अदालतूं कोन ठही सघियूं। हाँ, आइनी बकोल जेके सियासी पार्टियूं आहिनि ख़ासि तौर ते कॉम्प्रेस पार्टियूं उन्हनि जे बकोल त 26वीं तरमीम उन्हनि रद्द कई आहे। उनखां पोइ वरी 27वीं तरमीम अची वई। हाणे 27वीं तरमीम में ख़ासि तौर ते आइनी अदालतुनि जे हवाले सां पीपल्स पार्टी अवां सां मुतफ़िक़ आहे ऐं उन्हनि आइनी अदालतुनि जी डिमांड बि कई आहे, त अवां छा पिया सम्झो, छा आइनी अदालतूं आख़िर हल आहे या आइनी अदालतूं तमामु हिन वक़्तु ज़रूरत आहे, छाकाणि त आइनी अदालतूं हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंमां मुतनाज़े ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं जेके अपोज़िशन पार्टियूं हुजनि चाहे उहे वफ़ाक़ में हुजनि या सिंध में हुजनि उन्हनि आइनी अदालतुनि खे रिजेक्ट कयो आहे। उन बावजूदि जेकॾहिं आइनी अदालतूं ठहनि थियूं त अवां छा था सम्झो उन में जुडिशरी जो केतिरी बहितरी थी सघे थी? ॾिसो हाणे मां उहो ई साॻी ॻाल्हि कंदसि 26वीं तरमीम जे हवाले सां जॾहिं तव्हां मुखालफ़त कयो त उन ई हवाले सां वरी बहस छिड़ियो त जिते जिते 26वीं तरमीम जी में कमी पेशी आहे उनखे ख़तमु करे उन्हनि खे 27वीं तरमीम में जेको आहे सो आंदो वेंदो। ऐं इहे शयूं जेको आहे सो इन हवाले सां थियूं आइनी जेके अदालतूं आहिनि, मां नथी सम्झां त उहे आइनी अदालतूं अवाम जे जेको आहे सो ख़िलाफ़ हूंदियूं या क़ौम जे ख़िलाफ़ हूंदियूं। यकीनन आइनी अदालतूं उन्हनि धुरियुनि लाइ उन्हनि माण्हुनि जे लाइ जेको आहे सो ख़तरनाक हूंदियूं जेके हिन मुल्क जे दुश्मनी में पुरानी या गैर कानूनी अमलनि में मसरूफ़ आहिनि। बाक़ी मां नथी सम्झां त उहो अवाम खे या कंहिं सूबे खे या
कंहिं ॿिए नुक़सान जे लाइ जेको ठाहे वेंदी। बाक़ी त हाणे ईअं कोर्टनि जा उहे जज बि गुज़िरिया, जेको आहे सो बाबा डैम वारो जेको आहे, जिन जा फैसला तव्हांजे आॾो आहिनि, उन्हनि सभई जेके फैसला तव्हांजे आॾो आहिनि, भुट्टो साहिब वारा फैसला तव्हांजे आॾो आहिनि, नवाज़ शरीफ़ खे सज़ाऊं ॾियण वारा फैसला तव्हांजे आॾो आहिनि। त इहे सभु शयूं त मूं तव्हां ॾिसो वेठा आहियो। पर हाणे जेकी शयूं इन्हनि शयुनि खे, इन्हनि ॻाल्हियुनि खे ख़तमु करण लाइ हिकिड़ी बहितरी आंदी थी वञे, त उन लाइ जेकॾहिं मुखालफ़त आहे त पोइ हाणे उनखे छा थो करे सघिजे। अच्छा, अव्हांखे छा पियो लॻे 14 नवंबर जो ऐलान थियो आहे त 14 नवंबर ताईं 27 तरमीम मंज़ूर थी वेंदी, अव्हां छा पिया सम्झो पीपल्स पार्टी तेसि ताईं कन्विंस थी वेंदी ऐं 14 नवंबर ताईं जेका डेडलॉक ॾिनी वई आहे वफ़ाक़ी हुकूमत पारां एज़ इट इज़ इहे थी वेंदो, 27 तरमीम पास थी वेंदी, या अपोज़िशन पार्टियूं या पीपल्स पार्टी अव्हांखे इन मामले ते टफ टाइम ॾींदियूं या उहे मंज़ूर कराइण में कुझु रुकावट विझंदियूं? ऐं उनखां अलावा ॿियो इहो बि ॿुधाइजो 27 तरमीम जेका आहे उहा हिकिड़ो एॾो वॾो मार्जन आहे ऐं उनमें अव्हां ख़ासि तौर ते NFC वारे जेको मामिलो आहे इन में पीपल्स पार्टी अव्हांजी मुखालफ़त करे पई, अव्हां उन मामले ते अव्हांजो या त ॿ ॻाल्हियूं थींदियूं, या तव्हांजो स्टांस चेंज थींदो, या उन में कुझु चेंजिंग कंदा, या पीपल्स पार्टी एग्री थींदी? अव्हां छा पिया सम्झो पीपल्स पार्टी खे अव्हां कन्विंस करे वेंदा 14 नवंबर ताईं? ॾिसो, मां पहिरीं बि ॻाल्हि उहा कई त असां इहो ई चाहियूं था त सूबा मज़बूत थियनि, NFC अवार्ड जे हवाले सां या बहितर जेको आहे सो उन्हनि खे मिलणु खपे। असां उहो ई चाहियूं था। मां नथी सम्झां त NFC अवार्ड जे हवाले सां हिन में का तरमीम आंदी वेंदी, जेकॾहिं मां जेकॾहिं आंदी वई त सभु शयूं अॻियां आहिनि, सभु पार्टियूं वेठियूं आहिनि जेके सूबनि जी नुमाइंदगी कनि थियूं, जेके वेठियूं आहिनि सभु पार्टियूं, पीपल्स पार्टी बि आहे। मां सम्झां थी त ॿियनि सभिनी इशूज़ ते, पर इहो इशू थींदो कोन, मां नथी सम्झां। बाक़ी ॿियनि जेके बि हिन में आइनी तरमीम में आहिनि पॉइंट्स, हुन में मां सम्झां थी पीपल्स पार्टी सपोर्ट कंदी। ऐं तव्हां पाण जेको आहे इंट्रो में चयो त पीपल्स पार्टी सपोर्ट करण लाइ चयो आहे, हा हामी भरी आहे। तव्हां पाण इहे शयूं कयूं आहिनि, जंहिंमें चीफ मिनिस्टर साहिब जी बि जेको आहे सो तव्हां हवालो ॾिनो, ॿिया बि हवाला आहिनि। अच्छा, उनखां अलावा आख़िर में मैडम इहो बि असांखे ॿुधाइजो, ही जेका 27 तरमीम 14 नवंबर जो जेकी डेडलाइन ॾिनी वई आहे, ऐं उनखां अलावा ख़ासि तौर ते अपोज़िशन पार्टियुनि जो हूअं त रोल न रहियो, छाकाणि पीपल्स पार्टी जे करे अव्हांखे सपोर्ट करे थी त ही तरमीम थी सघे थी। सुभाणे सेनेट में पेश थी पई, अव्हां छा चवणु चाहींदो त सेनेट में अव्हांजी अक्सरियत आहे? पीपल्स पार्टी जेकॾहिं अव्हांखे सपोर्ट नथी करे, सेनेट में सुभाणे अव्हां इन में वोटिंग कराए वेंदा, मंज़ूर कराए वेंदा, ऐं पोइ क़ौमी असेंबली में पीपल्स पार्टी अव्हांखे सपोर्ट कंदी? मां इहा बि पहिरीं बि इहा ॻाल्हि करे चुकी आहियां त पहिरीं असां सभिनी पार्टियुनि खे एतमाद में वठण जी मां सम्झां थी त हुकूमत कोशिशि कंदी, सभिनी पार्टियुनि खे बिशमोल पीपल्स पार्टी। ऐं उहो जेसिताईं उहे शयूं नथियूं थियनि, बहस थींदो। ऐं बल्कि उन ॾींहुं जेको आहे सो सागदार साहिब चयो त पहिरियां सेनेट में आंदो वञे, तरमीम खे पहिरियां सेनेट में बहस में आंदो वञे, उते जेके सेनेटर साहिब आहिनि उहे बहस कंदा हिननि नुक़्तनि ते, हिननि शयुनि खे। पहिरियां मां सम्झां थी त शायदि थी सघे थो त पहिरियां सेनेट में आंदी वञे, जेकॾहिं न आई त बि पहिरियां जेका बहस थींदो, सभई शयूं सभिनि जे आॾो हूंदियूं, ऐं जेसिताईं सभिनी जी मुशावरत सां, सभिनी जी मर्ज़ी सां पास न थींदो, मां नथी सम्झां त अहिड़े क़िस्म जी हूंदी। सभिनी खे एतमाद में वठी सभिनी जी मुशावरत सां जेको आहे सो इहो बिल पास थींदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी मैडम, वॾी महिरबानी सोरठ साहिबा असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, अवां मैडम सोरठ थेबो साहिबा जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, तफ़सीली तौर ते उन्हनि मुस्लिम लीग नून जे बिहाफ ते मौक़िफ़ जेको आहे उहो अव्हांजे साम्हूं रखियो, ऐं मौक़िफ़ में उन्हनि जो इहो चवणु आहे त ही तरमीम 27 तरमीम जी हिन वक़्तु ज़रूरत आहे, ऐं उन ज़रूरत खे पूरो करण जे लाइ ही 27 तरमीम आंदी पई वञे, ऐं उनमें सभिनी पार्टियुनि खे ऑन बोर्ड वरितो वेंदो, ऐं पीपल्स पार्टी खे बि इन मामले ते ऑन बोर्ड वरितो वेंदो ऐं उनखे कन्विंस कयो वेंदो, पोइ इहा तरमीम जेका आहे उहा पास कराई वेंदी। हींअर पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिंध गवर्नमेंट जा स्पोक्स पर्सन आहिनि मुस्तफ़ा बलोच साहब। मुस्तफ़ा बलोच साहब के प्रोग्राम में भली कार चूँ था। मुस्तफ़ा साहब, बहुत शुक्रिया शो में ज्वाइन करने के लिए। मुस्तफ़ा साहब, आज पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी का इजलास भी होने जा रहा है, तो आपके पास क्या डिटेल्स है इस हवाले से कि पीपल्स पार्टी ने क्या स्टांस रखा हुआ है 27वीं आईनी तरमीम के हवाले से?
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें, पाकिस्तान पीपल्स पार्टी वो जमात है जिसने इस मुल्क को आइन दिया 73 का, तो इस आइन के मुहाफिज भी हम ही हैं। और जब 27वीं तरमीम की बात हो, चाहे 26वीं तरमीम की बात हो, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी एक कलीदी किरदार अदा करती है। और क्योंकि पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरी जमात है, तो हमारे जमात में मुशावरती अमल भी होता है, जिसमें तमाम जो सीसी के मेंबर्स हैं वो अपनी राय आगे रखते हैं, फिर उनके साथ डिस्कशन होती है, फिर एक मुशावरत होती है, फिर एक फैसला किया जाता है। तो जो भी फैसला होगा इंशाल्लाह मुल्क की मफाद में होगा, और इस आइन को मजीद बेहतर करने के लिए, इस आइन के तहफ़्फ़ुज़ के लिए जो भी इक़दाम किए जाएंगे, उसमें पाकिस्तान पीपल्स पार्टी एक कलीदी किरदार अदा करेगी इंशाल्लाह। अच्छा, दूसरा उसमें एनएफसी का मामला बड़ा अहम है, जिसमें पीपल्स पार्टी ने डे 1 से इख्तलाफ रखा हुआ है। अभी भी पीपल्स पार्टी के जो सीनियर वुज़रा हैं, इवन आज सीएम साहब ने भी उस चीज़ की तरदीद की है कि किसी भी तरीके से पीपल्स पार्टी एनएफसी या जो एक सूबाई खुद मुख्तियारी है उस पर कभी पीपल्स पार्टी जो है उसके हवाले से हमला नहीं करने देगी। तो उस पर पीपल्स पार्टी का क्या स्टांस है? क्योंकि दूसरी तरफ अगर हम देखें, वफाकी हुकूमत तो इस मामले पर सर फहरस्त है, वो कह रहे हैं पीपल्स पार्टी को हम मना लेंगे। देखें, पीपल्स पार्टी प्रोविंशियल ऑटोनॉमी पे और सूबाई खुद मुख्तारी पे बिल्कुल हम यकीन रखते हैं, और 18वीं तरमीम लाने का मकसद यही था कि सूबों को खुद मुख्तार किया जाए। इससे सिर्फ सिंध को या पाकिस्तान पीपल्स पार्टी को फायदा नहीं हुआ, इसमें पंजाब में PMLN को फायदा हुआ, PK में PTI आज अपने हिसाब से जो अपने हेल्थ प्लान्स और अपने एजुकेशन के जो काम कर रही है, तो ज़ाहिर है हर जमात ने हर सूबे में उनको एक इसमें एक अपना जो मैनिफेस्टो है उसको इम्प्लीमेंट करने का एक किरदार मिला है, एक मौका मिला है। तो पाकिस्तान पीपल्स पार्टी इस चीज पे जो है ना वो हमेशा से जो है ना वो यकीन रखती है कि प्रोविंशियल ऑटोनॉमी देनी चाहिए, और इस पे हम पूरी कोशिश करेंगे कि हम अपना पॉइंट ऑफ व्यू वफाकी हुकूमत के सामने भी रखें। अच्छा, अगर मुस्तफा साहब इस पे अगर बात अगर आपकी बन भी जाती है, अगर पीपल्स पार्टी इस पे स्टांस लेती है, तो मुस्लिम लीग नून एनएफसी के अलावा बाकी जो मामला हैं, खासतौर पे आईनी अदालतें हों या उसके अलावा दूसरा सब्जेक्ट जो है एजुकेशन का, पॉपुलेशन कंट्रोल का, ये वफाक की जानिब हवाले करने के हवाले से कहा जा रहा है, तो आप इन दो मामलात पे उनके साथ मुस्लिम लीग नून के साथ कंप्रोमाइज कर सकते हैं इन दो चीजों पे? देखें, इस पे क्योंकि बहुत सेंसिटिव मैटर है, और इस पे चाहे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट की बात हो, चाहे प्रोविंशियल ऑटोनॉमी की बात हो, इसमें कोई बार्गेन नहीं करनी हमें, ना हम PMLN के साथ इसमें कोई डील करना चाह रहे हैं। इस वक्त ये हम एक ऐसी चीज पे जो है ना बात कर रहे हैं जो कि कानूनी चीज है, जो कि कॉन्स्टिट्यूशनल चीज है, तो उस पर कोई भी चीज जो हमारे जाती मुफाद में हो तो उस पर हम नहीं करेंगे। हम चाहेंगे कि वो मुल्क की मुफाद में हो, वो कानूनी मुफाद में हो, लोगों के मुफाद में हो। तो जो भी मुशावरत होगी, जो भी फैसला होगा, उसमें आप मुतमईन रहें, और इंशाल्लाह मैं लोगों को भी कहता हूँ कि लोग भी मुतमईन रहें कि पाकिस्तान पीपल्स पार्टी वही बात करेगी जो अवामी बात होगी। अच्छा, पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी का आज इजलास भी होने वाला है, तो पीपल्स पार्टी के इस रवैये से या पीपल्स पार्टी के जो वुज़रा हैं या पीपल्स पार्टी की जो क़यादत है उनके स्टांड से तो हमें वाज़े लग रहा है, लेकिन आप सिंध हुकूमत के तर्जमान हैं, आपके अभी तक क्या ज़राए बताते हैं कि पीपल्स पार्टी ने कहाँ फैसला करना है और पीपल्स पार्टी क्या फैसला कर सकती है? देखिए, प्रोविंशियल ऑटोनॉमी पे तो डेफिनेटली हम अपना स्टैंड हमारा स्ट्रॉन्ग है, और ये हम वफाकी हुकूमत से भी इस पे जो है ना वो क्लैरिटी से जो है ना डिस्कस करेंगे मजीद। जैसे मैं आपको बता रहा हूँ कि ज़ाहिर है पूरी हमारी जमात है, उसमें CC है, वो फैसला करेगी, क़यादत फैसला करेगी, उसके बाद जो भी चीज़ें हैं वो आवाम तक पहुँचाई जाएंगी, मीडिया के हवाले से भी जो है वो चीज़ें डिस्कस कर दी जाएंगी। तो थोड़ा सा इंतजार मेरे ख्याल में आप लोग भी कर लें, इंशाल्लाह जो भी चीज़ होंगी क्लैरिटी से आ जाएंगी। अच्छा, चलें ठीक है, बहुत शुक्रिया मुस्तफ़ा बलोच साहब हमें प्रोग्राम में टाइम देने के लिए। नाज़रीन, अवां मुस्तफ़ा बलोच साहब पीपल्स पार्टी जे बिहाफ ते सिंध गवर्नमेंट जा तर्जुमान पाण सां गॾु मौजूद हुया। उन्हनि जी अवां ॻाल्हि ॿुधी, उन्हनि पंहिंजो मौक़िफ़ इहो रखियो आहे त हिन महिल ताईं पीपल्स पार्टी पारां जेका सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो आहे उहो उन मां अञा ताईं वाज़े न थी सघियो आहे त पीपल्स पार्टी कहिड़ो मौक़िफ़ अख़्तियार करे थी। बाक़ी पीपल्स पार्टी जो स्टांस जेका सूबाई ख़ुद मुख्तियारी ऐं NFC जे मामले ते हिकिड़ो अहम रोल आहे ऐं अहम मौक़िफ़ आहे, त उन मामले ते का बि कंप्रोमाइज़ न थींदो। बाक़ी उनखां अलावा
जेके ॿिया सब्जेक्ट आहिनि, जेके ॿिया कुझु अहम ॻाल्हियूं आहिनि, उनमें पीपल्स पार्टी पॉसिबल आहे कंप्रोमाइज़ करे बि सघे थी, छाकाणि त आइनी अदालतुनि जे त पीपल्स पार्टी फेवर में आहे। बाक़ी उनखां अलावा वधीक ॾिसजे त पीपल्स पार्टी आख़िर इन मामले ते कहिड़ो फ़ैसिलो वठिजे थी। सुभाणे इहो एक्सपेक्टेड आहे सेनेट में जेको 27वीं तरमीम आहे उहा पेश कई वेंदी ऐं पोइ उनखां पोइ ख़बर पवंदी त आइनी मुजवज़े में आख़िर आहे छा, कहिड़ियूं कहिड़ियूं उन में ॻाल्हियूं आहिनि, पीपल्स पार्टी कहिड़नि मामलनि ते मुस्लिम लीग नून सां इन मामले ते सेट नथी थिए, इहे सॼी पाण खे सुभाणे ख़बर पइजी वेंदी। सेनेट मां जॾहिं इहो पेश थींदो त सेनेट में पेश थियण खां पोइ पहिरियां मंज़ूर सेनेट मां करायो वेंदो, उनखां पोइ क़ौमी असेंबली में फॉरवर्ड थींदो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुचे, मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।